हा बा मथो न गंज करे छॾियो आहे। अहिड़ी माण्हुनि जी जायूं किरियूं आहिनि, अहिड़ा माण्हुनि जा नुक़सान थिया। कानून को या सरकारी मुलाजिम को एमपी में को माण्हू ई न आयो आहे। असांखे जांच लाइ असांजा घर टे पिया आहिनि, बेरोज़गार लॻा घर में वेठा आहियूं। का शइ न बची आहे असांजी। बरसाति मथां अञा वसे थी पई, अलाए छा थींदो का ख़बर न आहे। बसि अलाह जे आसिरे वेठा आहियूं। को माण्हू असांजे लाइ पहुतो ई न आहे, न कंहिं जांच ई वरिती आहे त पोइ मुंहुं को बचो हुकुम जो माण्हू न को सरकारी मुलाज़िम आहियूं असां वटि बाबा। अलाह जे आसिरे बसि वेठा आहियूं, भट पधरे ते वेठा आहियूं। जगह किरी पियूं ने हर शइ कोट कमरा पाणी का सहूलियत ई कान्हे, न मिशन आहे न कुझु। हा हा गरीब आहियूं, मिसकीन जेको किरी पियो आहे, कुझु कोन्हे को, बचा बुख ते आहिनि। जेको कमाइण वारो आहे हुनखे फालट पइजी आरज़मंद पाई खे महिरबानी करे गवर्नमेंट असां सां मदद करे, ख़ुदा जे सदके असां सां मदद करे। कुझु कोन्हे को, असांजा बच्चा सभु बुख ते वेठा आहिनि। मनड़ा उहे बि असांजा किरी पिया आहिनि। असांखे का बि वसियत कान्हे का ठहिराइण जी। असां सां हुकूमत मदद करे, असां अपील था कयूं। ग़रीब आहियूं, मिसकीन आहियूं, का वाह कान्हे का असांजी। असां बच्चनि कढण लाइक़ु बि न आहियूं, जो असां किथे पंहिंजा बच्चा कढूं। सारी राति वेही ॾींहं था कयूं, नंढड़ा बच्चा आहिनि असांजा तड़पनि था। ख़ुदा जे सदके असांजी मदद करे हुकूमत। मुंहिंजो घर वारो बीमार आहे, हुनखे फालट पइजी विया। महिरबानी करे असां सां हुकूमत मदद करे, हुनजो इलाजु खपे। केतिरो पाणी आहे अंदाज़न तव्हांजो? अच्छा, हीउ ॾिसो भाऊ जो सॼो जेको आहे सो बुॾी वियो आहे अंदरि। इहो पाणी जी हीउ जेको आहे सो आहे। मुंहिंजे ख़्याल में भाऊ जो कदु 5.5 फुट त मथे सां हूंदो, माना 6 फुट पाणी आहे। 5.5 खां 6 फुट पाणी आहे। पाणी जी सूरत हाल आहे। जेकॾहिं बरसाति हली त हीउ मेड़ जे तरफ़ पाणी वधंदो ऐं कोट जी सूरत हाल मेड़ शहर खे तमामु घणो ख़तरो आहे। तव्हां ॾिसी सघो था पोज़ीशन मेड़ जी। हीउ राधण रोड आहे, ॻोठ महबूब चांडियो। रिज़वान, तव्हां छा था चवणु चाहियो? हिन पाणी कीअं था ॾिसो? ॾाढी सूरत हाल सभु ख़राबु आहे। जेकॾहिं अॼु मींहुं वसियो त तव्हां छा था चवो? हीउ रोड क्रॉस कंदो पाणी, ॾिसो अॻियां बि रोड ते चढ़ी आयो पाणी। अच्छा, बरसाति पई सही, ईअं ई त पोइ बाक़ाइदे शहर जे तरफ़ वञो। भला इंडस आहे छा पोज़ीशन साॻी आहे जेका हिते ॾिसो था, साॻी इंडस हाईवे जी पोज़ीशन आहे। इंडस हाईवे में पाणी लॻो आहे। अच्छा, ॿेहर शहर खे ख़तरो आहे। बेड़ शहर खे ख़तरो आहे, बिल्कुलु बेड़ शहर खे ख़तरो आहे। दोस्तो दुआ कयो ऐं सिर्फ़ु अलाह साईं। अदा, तव्हां छा था चवणु चाहियो? अलाह रहम कंदो, अलाह तव्हांखे दुआ घुरूं अलाह करे ख़ैर थिए। बाक़ी हालत ॾाढी ख़राबु आहे। असांजो ॻोठ ॻोठे सॼो माना घर परेशान। भला मेड़ शहर खे ख़तरो आहे या न? शहर खे ख़तरो आहे। जेका हाणे अॼु राति मींहुं वसियो या पाणी लॻो आसपास, माना ॾाढो सूं जेके बि हलंदियूं पियूं, घणियूं ई ख़तरो आहे मेड़ खे। अलाह से राम कंदो। असां दुआ घुरूं था, सभु दुआऊं घुरूं। सभिनी खे दुआ जी अपील आहे। अलाह जो रसूल कंदो ख़ैर थी वञे।